अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां हकिंजा फातिमा और इसी लिया है न्यूमेरान न्यूज़। रुकें था खबरन ॾांहुं। शहदादपुर रिपोर्टर फ़कीर मोहम्मद चांडियो सागर ज़िले जे PS 43 टंडो आदम जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MP सरदार पारस डेरो चयो आहे त पंहिंजे इलाइक़े ऐं टुक जी अवाम जी भलाई लाइ कमु करियूं पिया। कोशिश आहे त जल्द खां जल्द रोहिणी केनाल घारे जा मुतासिर पंहिंजे घरनि में मुंतक़िल थियनि। अहिड़ो इज़हार हुन गुज़िरियल ॾींहुं डिप्टी कमिश्नर सांगर इमरान हुसैन ख्वाजा सां गॾु ॻोठ आचर सांद मोरिया ऐं हाशिम सांद समेत ॿोर मुतासिर इलाइक़नि जे दौरे दौरान कयो। हुन चयो त रोहिणी केनाल घारे सबबु माण्हुनि जो सभु कुझु ख़तमु थी वियो, ॿनियूं ॿार माल मता सभु कुझु मुतासिर थियो आहे ऐं जेतिरो पाणी बीठल आहे उहो जल्द निकाल न थी सघंदो। पार्टी क़यादत खे बि अपील कयां थो त टंडो आदम जे ॿोर मुतासिरनि जी मदद कई वञे ऐं को अहिड़ो सिस्टम ठहे जो मुस्तक़िल तौर ते हिन क़िस्म जी कुदरती आफ़तुनि मां जान आजी थी पए। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं हिदायतूं मिलियल आहिनि त घारे जे मुतासिरनि खे जल्द पंहिंजे अबाणे घरनि ॾांहुं मोकिलियो वेंदो। असां राति ॾींहुं हिकु करे ॻोठनि ऐं फसलनि मां पाणी कढाए रहिया आहियूं। हुन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सांगर डॉक्टर इमरान हुसैन ख्वाजा चयो त रोहिणी केनाल ॿोर मुतासिरनि जी परेशानियुनि खां वाक़िफ़ आहियूं। उन जी जल्द खां जल्द ॿीहर बहाली लाइ क़दम खयां पिया वञनि। कुदरती आफ़तुनि दौरान कोशिश कई त घटि खां घटि नुक़सानु थिए। हुन चयो त हुन वक़्तु ॿोर जे पाणी जी निकाली लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते 25 जी लॻभॻि पंप मशीनूं पाणी कढी रहियूं आहिनि, पर एतिरा नतीजा न मिली सघिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।